अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद त ख़ैरियत सां हूंदा दोस्तों। अॼु हिकु नई आखाणी सां आहियां अब्दुल करीम जतोई दोस्तों। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते ज़रूरु प्रेस करियो। दोस्तों, अॼु जी आखाणी आहे उहा आहे माटे जी माउ। त दोस्तों, कयूं था कहाणी खे शुरू। हिकिड़ो हो बादशाह त पाण अलाह आहे, पर हिन पूरी दुनिया जो हिकिड़ो बादशाह हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह कंहिं पासे शिकार लाइ वियो। संदसि राणी अकेली महिलात में लेटी पई हुई। त छा ॾिसे त संदसि महिलात में झिरकी जो आखेरो हो, जंहिंमें हुनजा बचा बि रहंदा हुआ। तंहिंमें हुन झिरकी जे मरण बैदि झिरक ॿी शादी कई। हिकु ॿी झिरकी वठी आयो हो। तंहिं अॻी झिरकी जे बचनि खे खाधे बदिरां कंडा आणे ॾिना। नंढड़ा बचा वीचारा कंडा खाईंदा मरंदा विया ऐं अची हेठि किरिया। राणी खे इहो लकाउ ॾिसी तमामु घणो दुख थियो। तो छा कयईं जो कारा कपिड़ा पाए ऊंधी मंझी करे वेही रही। जॾहिं बादशाह शिकार तां मोटियो तॾहिं राणी सां हिन हालत जो सबबु पुछाईं। राणी चयसि त बादशाह सलामत, पहिरियां कोल ॾे त पोइ ॿुधायां। जॾहिं बादशाह कोल ॾिनसि तॾहिं राणी झिरकी वारी सॼी हक़ीक़त खेसि ॿुधाई ऐं त चयईं, जेकॾहिं आऊं मरी वञा त ॿी शादी न कजो, छो त मतां ॿी राणी मुंहिंजे बचनि सां हिन झिरकी वारो कमु करे। बादशाह राणी खे पूरो वेसा ॾिनो ऐं कोल कयईं त आऊं कॾहिं बि ॿी शादी न कंदुसि। ख़ुदा जी कुदरत सां थोरनि घणनि ॾींहंनि इहा राणी फौत थी वई ऐं पोयां हिकु शहज़ादो ऐं शहज़ादी छॾे वई। बादशाह खे राणी जो मौत जो तमामु घणो दुख पिए थो, मगर कुझु ॾींहंनि बैदि खेसि अमीरनि ऐं वज़ीरनि ॿी शादी करण लाइ चयो। पहिरियां त हिन साफ़ इनकार करे छॾियो, पर जॾहिं कंहिं ॻाल्हि लाइ घणा माण्हू ज़ोर भरींदा आहिनि त आख़िर इहा ॻाल्हि मञणी पवंदी आहे। बादशाह बि आख़िरकार शादी करण लाइ तयारु थियो ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ ॿी शादी करे आयो। जॾहिं बादशाह जी ॿी राणी घर में पेर ॼमाया, तॾहिं बादशाह जे अॻिएं औलाद शहज़ादे ऐं शहज़ादी खे तंग करणु शुरू कयाईं। खेनि खाधे लाइ जो मानी ॾींदी हुई, छा बादशाही ॿार, छा वरी जवन जी मानी। मगर वीचारा छा कनि, मानी वठी कुंड पासे उछलाए अधु बुख अधु ठहो पे गुज़र कंदा हुआ। तंहिंखां सवाइ संदसि माटेली माउ बादशाह खे अहिड़ो वठी बरगलायो जो उथंदे वेहंदे हिननि खे पियो चिपींदो हो। आख़िर थींदे थींदे हिननि जे मथां माल चाढ़ण जो कमु मुक़ररु कयो वियो। ही ॿई भेण भाउ रोज़ माल चाढ़ण झंग में वेंदा हुआ। उन माल में सभिनि पारियुनि छोकिरनि सुहिणी हिकु कुंडी मेंह हूंदी हुई, जंहिंसां बादशाह जी ॾाढी दिलि हूंदी हुई। तंहिं हिननि खे अहिड़ी बुख में ॾिसी खांसि पुछियो त अव्हां सां अहिड़ी वेदन छो आहे। हिननि समूरी हक़ीक़त उन भतारी मेंह खे ॿुधाई। तॾहिं मेंह खेनि चयो त मानी जी महिल तव्हां मुंहिंजे सॼे सिंग खे लोॾींदा त उन मां पूरी जो वटो निकिरी ईंदो ऐं खॿे सिंग खे लोॾींदा त खीर जो लोटो भरिजी निकिरंदो। इहो अवी खाधे लाइ कमु आणींदा करियो। बसि ॿई भेण भाउ पोइ अहिड़ी तरह गुज़रान करण लॻा ऐं पेट खाई पी बदन में बि कुझु ठही पिया। ॿिन्ही भेण भाउनि खे वरी बि ख़ुशी ॾिसी संदसि जेका माटे जी माउ हुई दिलि में सड़ण लॻी ऐं हिननि जे पोयां जासूसी करणु शुरू कयाईं। आख़िर हिननि खे पतो पइजी वियो त हिकु मेंह जे वसीले संदसि खाधे खुराक जो बंदोबस्तु थी रहियो आहे। इहो साड़ झले न सघी ऐं ॿिए ॾींहुं शहर जे मुल्ला खे घुराए पाण में सिट सटियाऊं। ॿिए ॾींहुं जॾहिं जीअं सिज उभरियो तीअं पेट मरां जूं दाहूं ऐं कूकूं करण लॻी ऐं बानी खे मुल्ला ॾांहुं मोकिलियाईं। हुन किताब पते चयो त बादशाह जेका मेंह कुंडी चाल मेंह आहे ऐं जंहिंसां बादशाह जी घणे में घणी दिलि आहे, जेकॾहिं इन जो जेरो खाईंदी त पेट जो सूरु छॾे वेंदसि। बादशाह यकदमि उन मेंह जे कोहण जो हुकुम ॾिनो। जॾहिं शहज़ादे ऐं शहज़ादी खे उन ॻाल्हि जी ख़बर पई, तॾहिं मेंह सां ॻाल्हि कयूं। तॾहिं मेंह चयो, जेकॾहिं ईअं आहे त पोइ जॾहिं मूंखे कोहण लाइ दसियनि ऐं कंध ते काती रखनि त उन महिल ॿई भेण भाउ खाक जूं मुठियूं भरे मुंहिंजे निड़घत मथां उछलाए यकदमि मुंहिंजे मथां चढ़ी बीहजो। ॿिए ॾींहुं जॾहिं कासाई खे मेंह कोहण आयो, खेसि ॾिसी कंध ते काती रखियईं, तॾहिं शहज़ादे ऐं शहज़ादी मथां खाक जूं मुठियूं भरे उछलियूं ऐं ॿई भेण भाउ टप ॾेई मथे चढ़ी वेठा। उते हिकदमि उथी घड़ी थी। जॾहिं मेंह उथी हलणु लॻी, तॾहिं ॿियूं सभु मेंहूं बि हिन जे पोयां हलणु लॻियूं। अहिड़ी तरह हलंदे हलंदे हिकु अची हंधि खेनि सिज लथो ऐं राति उते ई तरसी पिया। खाधे पीते जो ॿियो सामान न हुअण करे मेंह जो खीर ॾोही पीताऊं। जेको खीर बचियो सो हिकु ॾर में हारींदा विया। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ उन ॾर मां हिकु वासिंग नांग निकितो। नांग खे ॾिसी वीचारा ही ॿई डिॼी विया।
उते नांग मेंह खे चयो त हिननि खे चओ मूंखां न ॾिजनि, छो त मां संदन मददगार आहियां। ॿियो त हिननि मूंखे खीरु पीआरियो आहे, तंहिं करे हिननि खे दरिया जे किनारे ते हिकिड़ो बंगलो ठाराए ॾींदुसि ऐं ॿिन्ही भेण भाउनि जा वार बि सोना कंदुसि। ईअं चई वासिंग नांग फूक ॾिनी त यकदमि बंगलो तयारु थी वियो ऐं ॿी फूक ॾिनाई त हिननि ॿिन्ही भेण भाउनि जा वार बि सोना थी विया। ही ॿई भेण भाउ उन बंगले में रहण लॻा। शहज़ादे खे दिलि विंदराइण लाइ बीन वॼाइण सिखंदी हुई। उन हुनर में भड़ थी वियो जो वासिंग ते वेतर मथि मोहित थी वियो ऐं हर वक़्तु शहज़ादे जे चवण में रहण लॻो। हिकु ॾींहुं ही ॿई भेण भाउ दरिया ते वेचण विया। इतफ़ाक़ सां शहज़ादी जो हिकु वार दरिया में लुढ़ी वियो। इहो वार वञी मच्छी ॻेई वई। कुदरत ख़ुदा जी इहा मच्छी हिकु मुहाणे जी ॼार में अची फाथी, जंहिं वरी इहा मच्छी आणे उतां जे बादशाह खे महिलात ते ॾिनी। जॾहिं मच्छी खे ॿ अधु कयूं त उन मंझां हिकु सोनो वार निकितो। बादशाह जो पुटु जो उन वक़्तु उथी बीठो, तंहिं वार ॾिसण सां पंहिंजे पीउ खे वञी चयो त आउं शादी कंदुसि सोननि वारनि वारी छोकिरी सां, न त आउं कॾहिं बि ॿी शादी न कंदुसि। बादशाह हेॾां होॾां माण्हू दौड़ाया। नेठ खेनि हिकिड़ी धोबी सां पतो पियो त फलाणे हंधि दरिया जे किनारे ते हिकु महिलात में ॿ भेण भाउ रहंदा आहिनि, जिन ॿिन्ही जा वार सोना आहिनि। आख़िर बादशाह होॾां माण्हू मोकिलियो त भेण जो संग हिन जे भाउ शहज़ादे लाइ ॾे, लेकिन हिन इनकार कयो ऐं चयाईं त आउं पाण हिकु शहज़ादो आहियां, पर किन मुसीबतनि जे करे हिन हालत ते पहुतो आहियां। नेठि बादशाह ॿी का वाह न ॾिसी शहज़ादे सां संग जी ॾे वठि कई ऐं जॾहिं हिननि जूं शादियूं थी चुकियूं तॾहिं भाउ ऐं भेण बादशाह खां इजाज़त घुरी त असांखे मोकिले त असीं पंहिंजे पीउ सां मिली खेसि ॾिसी अचूं। बादशाह खां इजाज़त वठी जॾहिं भाउ भेण हलणु लॻा, तॾहिं शहज़ादे ऐं ज़ाल संदसि भेणीअ बि तयारु थिया। सभु गॾिजी जॾहिं पीउ वटि पहुता, तॾहिं हू खेनि सही सलामत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हर को पंहिंजे घर में ख़ुशि रहण लॻो।